पंहिंजे गुनाहनि खे माफ़ करायो। एक ॿी रिवायत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अस्सलावातुल खम्स व रमज़ानु इला रमज़ान वल जुमअतु इला जुमअत कफ़ारतुन लिमा बैनहुन। फरमायो हिकड़ी नमाज खां वठी करे ॿी नमाज ताईं जेको गैप आहे, मिसाल फजर पढ़े तो इंसान, ज़ोर ताईं जेको गैप आहे, फरमायो इन जे विच में जेके कयल गुनाह आहिनि, जेकॾहिं नमाज जो पाबंद आहे रब्बुल आलमीन उहे गुनाह अज़ खुद माफ़ थो करे छॾे। वरी ज़ोर खां वठी करे टेपारी ताईं इंसान खां ख़ताऊं थी वञनि थियूं। कुछ ख़ताऊं अहिड़ियूं आहिनि जेके असांखे सम्झ में ईंदियूं आहिनि त यार ही वाकई मूंखां ग़लती थी वई, इहो ग़लतीअ जो एहसास इंसान खे हुजणु इहा इंसान जे ईमान जी दलील आहे। कुछ अहिड़ियूं ख़ताऊं हूंदियूं आहिनि जेके इंसान जी बुनियाद ते असांखे गुनाह लॻंदो ई न आहे, ख़ता लॻंदी न आहे, या एहसास थींदो ई न आहे, या वरी इंसान खे वाक़फ़ियत हूंदी ई न आहे त ही बि गुनाह आहे ऐं पोइ बि थी वेंदो आहे, इंसान आहे, ख़ताकार आहे। फरमायो हाणे हिक नमाज खां वठी करे ॿी नमाज ताईं जेको गैप आहे, इन जे विच में जेके थियल गुनाह अथसि, जेकॾहिं नमाज जो पाबंद आहे रब्बुल आलमीन इहे सभई गुनाह माफ़ थो करे छॾे। व रमज़ान इला रमज़ान, फरमायो हिकिड़े रमज़ान खां वठी करे ॿिए रमज़ान ताईं सॼे साल जा जेकॾहिं रमज़ान बि अल्लाह जी नेकिन में गुज़ारे, सॼो साल बि अल्लाह जी नेकिन में गुज़ारे, फरमायो हिकिड़े रमज़ान खां वठी करे ॿिए रमज़ान ताईं अल्लाह रब्बुल आलमीन सॼे साल जा गुनाह माफ़ थो करे छॾे। वल जुमअत इलल जुमअत, वरी हफ़्ते वारो पैकेज, फरमायो हिकिड़ो जुमो पढ़े वरी ॿियो जुमो बि पाण जे लाइ आयो, अल्लाह जी मस्जिद जो रुख कई, फरमायो वरी हफ़्ते वारो पैकेज रब्बुल आलमीन इहो ॾिनसि जो हिकिड़े जुमे खां वठी करे ॿिए जुमे ताईं जेको हफ़्ते जो गैप आहे रब्बुल आलमीन इहे विच वारा सभई गुनाह माफ़ थो करे छॾे। रब जी रहमत जा, रब जी मग़फ़िरत जा दरवाज़ा केॾा वसी आहिनि। असांजी कोताहियूं आहिनि, असांजूं कमियूं आहिनि, नमाज़ असां न पढ़ूं, जुमे जी पाबंदी असां न कयूं, रमज़ान जो ख़्याल असां न कयूं, ऐं पोइ रब खां शिकवा शिकायत कयूं त रब असांजा गुनाह माफ़ नथो करे, रब जी रहमत असांजे लाइ नथी अचे। जॾहिं गुनाहनि सां असांजा नामा अमाल भरिया पिया आहिनि त रब जी रहमत जो नुज़ूल कीअं थींदो?